बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अगर निंड के टाइम ते वही मानू कम करे ऐं कम के टाइम ते मानू निंड करे तो यकीनन तव्हांखे सुठो न लगंदो। दोस्तों, हिकिड़ा टे दोस्त हुया, वो ॿाहिरि मुल्क घुमण विया। टिनी दोस्तनि हिकिड़े जॻह ते कमरो वरितो जेको 75 मंज़िल ते उन्हनि खे हिकिड़ो कमरो मिलियो। उनजी ऑफिस जेका आहे त उहा हेठि हुई। जॾहिं उन्हनि पंहिंजी पेमेंट कई, उन्हनि ॿुधायो त असां हेतिरो टाइम हिन कमरे में रहंदासीं। उन्हनि ॿुधाए छॾियो त बाबा 75 मंज़िल ते हिकिड़ो रूम ख़ाली आहे, तव्हां टई उन में रही सघो था, लिफ्ट जे ज़रिए अची वञी सघो था। पर उनजी हिकिड़ी लिमिट रखियलु हुई त 10 बजे खां राति अॻु में तव्हांखे पहुचणो आहे। राति 10 बजे खां पोइ हीउ लिफ्ट जो दरवाज़ो बंदि थींदो, कंहिं बि सूरत में न खोलियो वेंदो। अगरि तव्हांखे लेट थी वई, तव्हांजो मसइलो आहे त तव्हां मथे था वञो या ॿियनि था रहो। हिननि वञी कमरो वरितो। हे हिकिड़े ॾींहुं घुमण विया, शाम जो 6 बजे मोटी आया। वरी ॿिए ॾींहुं विया, वरी 3 ॾींहुं। अक्सर ई मोटंदा रहंदा हुया, छो जो हू विया ई घुमण हुया, इंजॉय करणु विया हुया। हिकिड़े ॾींहुं हिननि खे ॾाढी लेट थी वई। हीउ जो पहुता त लिफ्ट जो दरवाज़ो बंदि हुयो। लिफ्ट जो दरवाज़ो बंदि हुयो। अची परेशान थिया त हाणे छा कयूं? 75 मंज़िल आहे। 75 मंज़िल ते हाणे हे चढ़नि कीअं? हीउ एॾा परेशान थी विया जंहिंजी का हद न आहे, छो जो 2, 4, 5 मंज़िल कोन हुयो, 75 मंज़िल ते उन्हनि जो रूम हुयो। ॾाढा परेशान थिया। बहरहाल हिननि मां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त हीअं था कयूं, असां 3 ॼणा आहियूं, 75 मंज़िल आहिनि, 3 हिसा कंदासीं त 25 थींदा। हाणे पहिरें मंज़िल ताईं हीउ किसो ॿुधाए, 25 मंज़िल ताईं ॿियो किसो ॿुधाए ऐं 3 हमरा किसो ॿुधाए। ईअं असांजो माना थोरो थक जेको आहे उहो घटि थी वेंदो। मंज़िल त ॾुखियो आहे। हिननि छा कयो, जेको पहिरियों हमरा आयो उन खिल भोग जी ॻाल्हि ॿुधाई, कचहरी कंदा हलिया, खिलंदा हलिया, आख़िर 25 मंज़िल पूरा थी विया। वरी हाणे ॿिए जो वारो हुयो, उन पंहिंजी मुहबत जो दास्तान ॿुधायो, फलाणे जो किसो ॿुधायो, हीर रांझा जो किसो ॿुधायो ऐं मतिलबु मुहबतनि जा खोड़ सारा किसा उन खयां, उहे ॿुधाई। हाणे बचो टियों जेको हमरा हुयो, उन ॾुखनि जा दास्तान ॿुधाया। अहिड़ा ॾुख जो तय करण में उन्हनि खे ॾुखियाई कोन थी। सभु रोअंदा, ग़मगीन, दिलि उन्हनि जे ग़म में ॿुॾिजी वई। रोअंदा वञी 75 मंज़िल ते पहुता। 75 मंज़िल ते पहुता त हुन चयो त ॾुख जी अञा ॿी ॻाल्हि बि आहे। हुन चयो कहिड़ी? चवंदा जेका कमरे जी चाबी आहे उहा हेठि ऑफिस में विसारे आया आहियूं। दोस्तो, तव्हां सम्झी सघो था त 75 मंज़िल जिन्हनि तय कयो, खिलण जी ॻाल्हि बि आहे पर हिकिड़े सम्झण बि ॾाढी भली अथसि। 75 मंज़िल जेको तय करे थो वञे ऐं चाबी हेठि विसरी वञे त तव्हां ॿुधायो त हाणे चाबी केतिरी ज़रूरी आहे? लिफ्ट बि न आहे, ॾाकणे तां ॿियो को वेंदो बि न। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके 25 साल असां बालकपण में, ख़ुशीअ में, जवानीअ में, घुमण फिरण में विञाए था छॾियूं, उहे गुज़ारे था छॾियूं। वरी 25 साल खां पोइ असां शादी था कयूं। 50 साल ताईं असां पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत में, पंहिंजे घर जे ज़िम्मेवारनि में ऐं उन्हनि जी पूरत करण में, महिनत में सभु कुझु इहो विसारे था छॾियूं। इहे बि ईअं गुज़री था वञनि ऐं आख़िरी 25 साल इंसानु बीमार थो थी पए। खट ते अक्सर उहो खट ते ॾिसण में ईंदो आहे। तमामु उन जा चकर हूंदा आहिनि, इस्पताल, मेडिकल स्टोर, हकीम ऐं अहिड़े हिसाब सां उन जी बक़ाया 25 साल गुज़री वेंदा आहिनि। माइटनि जो अचणु वञणु थींदो आहे, माइटनि जो पुछणु थींदो आहे। त असां जेका ज़िंदगी में पंहिंजी जेका कमाई आहे, ज़िंदगीअ जी जेका चाबी आहे, उहा असां विसारे था छॾियूं। 75 साल जो बि थी थो वञे माण्हू। जीअं उहो छोकिरा 75 मंज़िल ते चढ़ी विया, चाबी वञी हेठि विसारे आया। हाणे अहमालनि जूं चाबियूं, ख़िदमत जूं चाबियूं, अलाह जे रज़ामंदीअ जूं चाबियूं, पंहिंजे लाइ सुख जूं चाबियूं, माण्हुनि सां अमुन जूं चाबियूं, माण्हुनि सां मुहबतनि जूं चाबियूं, सबुर जूं चाबियूं, सभु असां विसारे था छॾियूं। चेल कमु कोन करे, गोॾो कमु कोन करे, अखियूं कमु न कनि, ॻाल्हाए हॿके, पुटनि जे अॻियां ॻाल्हाए बि आराम सां ॻाल्हाए, मथां को दड़को ॾिए, घरवारनि जे अॻियां कुझु घुरे त बि तकड़ि न करे ऐं हिकिड़े कुंड में लॻाए छॾींदसि। पाण ई चवंदो त मूंखे खंघि आहे, मां हर उथां थो, मुंहिंजी जेका खट आहे त कंहिं साइड ते लॻायो। पाण खे ई, इंसान खे सुठो न लॻंदो आहे त मुंहिंजे करे मतां को ॿियो तकलीफ़ में हुजे। मतां मूंखां पुट बेज़ार थी वञनि, मतां मूंखां नुंहरियूं बेज़ार थी वञनि, पोटनि जी मतां निंड फिटे, घरवारा मतां मूंखां बेज़ारी ज़ाहिर कनि।
25 साल पोयां जेके आहिनि उहे तमामु ख़तरनाक हूंदा आहिनि। 25 साल जेके असां गुज़ारियूं था, बचपन वारा, बालकपण वारा, जेके असां जवानी में गुज़ारियूं था, त इन में असांखे कुझु न कुझु अमालनि जी ज़रूरत आहे त असां अमाल कयूं। छो जो असांखे टाइम मिलंदो ई न आहे सदाईं पंहिंजे बचड़नि में, घर में, शादीअ में, ज़माने सां, पंहिंजी महिनत में सॼो ईअं गुज़री थो वञे त बक़ाया जेके 25 साल आहिनि उहे असांजा बेकार थी था वञनि। दोस्तो, हिन 75 साल जी ज़िंदगी में असां अहिड़ी चाॿी हथु करे वञूं त जीअं उते वञूं त असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न पए। महिनत करे 75 मंज़िल ते जेके छोकिरा चढ़ी विया, चाॿी हेठि विसारे विया, त उन्हनि जी सॼी महिनत, उन्हनि जूं कहाणियूं, उन्हनि जो मथे चढ़णु सॼो बेकार थी वियो। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो सम्झी विया आहियो त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।